नाज़रीन, झुडो में हिंदू मेघवाड़ बिरादरी पारां श्री कृष्ण भगवान जो जन्म दिहाड़ो धाम धूम सां मल्हायो वियो। देड़ा हाउस ते कानूड़ो जे मूर्ति रखी वई, जिते वॾे तादाद में औरतुनि, मर्दनि ऐं ॿारनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं मिठाइयूं ऐं फ्रूट खणी मुड़िस में अॻियां रखी पूॼा करे पाकिस्तान लाइ प्रार्थनाऊं कयूं। वधीक तफ़सील पेश आहे मोहम्मद हसन कच्छी जी रिपोर्ट। पूरा मुल्क जी शहर जुड़े में भी कानूड़ जो त्यौहार पंहिंजे अक़ीदे सां मल्हायो पियो वञे। जुड़े में भी हिंदू बिरादरी पारां मंदिरनि में घरनि में पूजा पाठ करे वतन अज़ीज़ जे लाइ ख़ुशी दुआऊं घुरियूं पियूं वञनि। असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त अॼु जो जेको ॾियारो कीअं पिया मल्हाइनि। शुक्रियो अदा कंदासीं धरती टीवी वारनि जो ते असांजो ख़सूसी प्रोग्राम मल्हाइनि फिल्माइनि पिया। हिन जी वॾी वॾी महिरबानी। ऐं ॿियो नंबर हीउ जेको कृष्ण भॻवान जो जेको प्रोग्राम आहे, हीउ सॼी दुनिया में धूमधाम खां मल्हाईंदा आहिनि कृष्ण भावना वारा। ऐं असांखे बि पाकिस्तान में पूरी आज़ादी आहे जे पंहिंजे अक़ीदत जे हिसाब सां असां पंहिंजे पाकिस्तान में धूमधाम खां मल्हाईंदा आहियूं। ऐं बाक़ाइदे असां जुड़े जे अंदरि हिकिड़ो तमामु सुठे तरीक़े सां नियाणियूं, नंढा वॾा नौजवान ख़ुशींदा ॻाईंदा आहियूं। अॼु जो ॾींहुं असां कृष्ण भॻवान जो ॾींहुं आहे। असां सभु ख़ुशी सां मल्हाईंदा आहियूं। हर साल असांजो ॾींहुं सुठो मल्हाईंदा आहियूं, जो असां जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं। पाकिस्तान लाइ दुआऊं पिया घुरूं, पाकिस्तान खे सदाईं आबाद रखे, ख़ुशहाल रखे। पाकिस्तान में मल्हाया पियूं, असांखे सुठो कृष्ण भॻवान जो ॾींहुं लॻे थो। हीउ ॾींहुं असांखे अहिड़ो वणे थो, अहिड़ो सुठो लॻे थो। असीं पहिरीं मंदर में घरनि में प्रथाऊं कंदा, हाणे असीं खुले आम असीं भॻवान जो ॾाढो सुठो करूं पिया। असांखे ॾाढो असीं मुल्क जे लाइ जाम दुआऊं घुरूं था आहियूं। इन से गॾु असां जुड़े शहर में असां हीउ प्रोग्राम कयो आहे मेघवाड़ बिरादरी जे पारां। उन खां पोइ असां पंहिंजे मुल्क पाकिस्तान जी ख़ुशहाली लाइ ख़ासि दुआऊं घुरंदासीं, छाकाणि त असां हिन मुल्क में रही असांखे हर तरह जी आज़ादी आहे। कंहिं बि तरह जो रोक टोक कोन्हे। ऐं क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जे चवण मुताबिक़ पाकिस्तान आज़ादु थियो आहे। उन ॾींहुं खां वठी अॼु ॾींहुं ताईं हर क़ौम, हर मज़हब पंहिंजी मज़हबी सरगर्मियूं आज़ादी सां अदा करे सघे थो। भगवान जो असां ॾींहुं असीं ख़ुशी सां मल्हाईंदा आहियूं। पाकिस्तान जिंदाबाद। ईद जा घर मल्हाए